नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त सांगड़ ज़िले अंदर कोरोना जो मर्ज़ तेज़ी सां वधण लॻो। ज़िले अंदर 3 लहर में कोरोना में वतल मरीज़नि जो अंग चाली थी वियो, जंहिंमें SSP सांगड़ भी शामिल है, जंहिंखे संदसि घरवारी रिहाइशगाह में आइसोलेट कयो वियो। जॾहिं त ज़िले अंदर सांगड़ में 14, सिंजोरो में 5, टंडो आदम में 5, खिपरो में 6, शिदातपुर में 8, जाम नवाज़ अली में 2 माण्हुनि खे कोरोना जी तस्दीक थी वई है, जंहिंखे आइसोलेट कयो वियो। कोरोना वायरस जी इज़ाफ़े बावजूद शहरनि पारां कोरोना का बचाव लाइ का भी संजीदगी नजर न पई अचे। शहरनि जे अक्सरियत बिना मास्क जे घुमी रहिया आहिनि, जॾहिं त समाजी विथी पिण किथे भी नजर न पई अचे। न वरी दुकानदारनि पारां SOPs ते अमल कयो पियो वञे। होॾां समाजी अॻुवान पारां इंतज़ामिया खां मुतालबो कयो त कोरोना SOPs ते सख़्ती सां अमल करायो वञे। ॿी सूरत में इहो वायरस तेज़ी सां पखिड़िजी सॼे ज़िले खे मुतासिर करे सघे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।